वाह वाह, केड़ी प्यारी गाल। या एक पंक्ति खणी वठो, भक्ति सफल थी वेंदी। चवनि था चाहे जपजी साहिब पढ़ो, रहरास पढ़ो, गीता पढ़ो या रामायण पढ़ो, सत्संग ॿुधो, सत्संग कयो, श्रवण कयो या गायो, भगवान जा गुण गायो, कीर्तन कयो। कंडीशन हिकिड़ी कहिड़ी, गाविए चाहे गायो, सुनिए चाहे ॿुधो, मन रखिए भाव। भाव छा आहे, कहिड़ी बि सुठी मिठाई ठाहियो, खंड न विझो त मिठाई पसंदि ईंदी, सुठी लॻंदी लॻंदी। घर में कहिड़ी बि सुठी सब्जी ठाहियो, भाॼी ठाहियो ऐं लूणु विझो ई कोन त उहा सब्जी कंहिंखे वणंदी, न वणंदी न। त अहिड़ी तरह सां जेतिरा बि पाठ कयो, जेतिरा बि शुभ कर्म कयो, साधन कयो, उन में भाव रूपी मिठाई न मिलायव, रस न मिलायव त उन में आनंद काथो ईंदो। हरे राम। इन करे जेको बि कमु कयो दिलि सां कयो, भाव सां। समय त उहो ई था ॾियो, अचो त उहो ई था, वियो त उहो ई था, त सजायो